खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवानी ऐवान सहाफ़त में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ुल्फ़िकार अली सोनिया साइमा ऐं महर निसा मल्लाह सहाफ़ियुनि अॻियां ॻाल्हाईंदे चयो त 6 महीना अॻु असांजी छोकिरी महबूब मल्लाह मौलाबख्श सूमरो जी छोकिरे सां प्यार जो परिणो कयो हो। उन खां पोइ राजूणे तौरु फ़ैसिलो थियो त असां मौलाबख्श सूमरे जेका छोकिरी चई जेका निकाह पयल हुई उहो निकाह टोड़ाए असां उहा छोकिरी संग चटी भरे ॾिनी सी जंहिंजो निकाह करे असां खां वठी विया। उन खां पोइ असां हिक ॿिए जे घर ईंदा वेंदा हुआसीं। प्यार मोहब्बत वारो माहौल हो। पर 3 ॾींहं पहिरियां मौलाबख्श सूमरो जो पुटु असांजी नुंहुं खे पंहिंजे घर वठी वियो त अम्मा बीमार आहे पंहिंजे घर वठी वियो। जंहिंखां पोइ असांजी नुंहुं पंहिंजे मुड़ुसु असांजे भाउ महबूब मल्लाह खे फ़ोन करे घुरायो त अम्मा सख़्तु बीमार आहे, तूं जल्द अचु। असांजो भाउ वापसि अञा ताईं घर कोन आयो आहे। उनखे उनजे साहुरनि गुम करे छॾियो आहे। ॿिए पासे असांजे भाउ महबूब मल्लाह जी ज़ाल खे उनजे माइटनि मौलाबख्श वर्ग लाइ कोर्ट में निकिता ऐं निकाह टोड़ाइण लाइ पटिशन दाख़िल कई आहे। जॾहिं त असांजो भाउ महबूब मल्लाह पंहिंजे सहुरे मौलाबख्श जे घर वियो त उन ॾींहं खां महबूब मल्लाह खे गुम करे छॾियो आहे। असां SSP ऑफिस ठट्टो खां चऊं था त असांजे सां इंसाफ़ कयो वञे। असांखे शक आहे त किथे मौलाबख्श सूमरो संदसि पुटु सिकंदर सूमरो असांजे छोकिरे खे क़तल न करे छॾियो हुजे। ॿिए पासे असां SHO ठटे वटि कोर्ट सगोरीअ में बि दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे, लेकिन अञा ताईं असांजो भाउ बाज़ियाब कोन थियो आहे। पुलिस मौलाबख्श सूमरो जी मदद करे रही आहे। असांखे मौलाबख्श धमकियूं पंहिंजे पुटु सिकंदर जे ॾियारे मोकिले रहियो आहे त तव्हां केस दाख़िल कराईंदासीं। असां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, सेशन जज ठट्टो, SSP ठट्टो खे अपील था करियूं त असांजो भाउ असांखे बाज़ियाब कराइणो वञे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।